अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम डहरी जी। नवाब शाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बुख खां बेहाल माण्हुनि जो एहतिजाज। नवाब शाह मुकमल लॉकडाउन हुजण जे करे शहरी सख़्तु परेशान, ॿाहिरि निकिरंदा त पुलिस उन्हनि खे वापसि घर मोकिले छॾे थी। घरनि में अचनि था त कहर जी बुख कर खयो बीठी आहे। लॉकडाउन के 15 ॾींहं गुज़रण बावजूद ज़िले इंतज़ामिया तरफ़ां नवाब शाह जे बुख में बेहाल थींदड़ शहरनि खे राशन न ॾिनो वियो। उन सिलसिले में मुज़मिल टाउन, गुलशन आदम ऐं शहबाज 3 कॉलोनी जे रहवासियुनि अब्दुल रज़ाक चांडियो, निसार जमाली, नज़ीर मस्तोई, खमीसो खोसो, निसार मस्तोई औरतुनि एहतिजाज कंदे चयो था काउंसलर असांखां कार्ड जूं फोटो कापियूं वठी विया आहिनि। हिन वक़्त ताईं असांखे कुझु बि न मिलियो आहे। हिननि चयो त घर खां ॿाहिरि निकिरूं था त कोरोना वायरस जे वबा जो ख़ौफ़ आहे, घर में अचूं था त कहर जी बुख आहे। वज़ीर आला सिंध असांखे मशवरो ॾिए त घर में मरूं या ॿाहिरि मरूं। ॿिए तरफ़ नवाब शाह शहर जा अदीब, शाइर, सुगड़, फनकार बुखूं काटण ते मजबूर आहिनि। उहे दाऊं करे रहिया आहिनि संदन मदद कई वञे। जॾहिं त नवाब शाह में कोरोना वायरस जे मरीज़ जो तइदाद 9 थी वियो आहे, जंहिंमें मज़हर डहरी, अहमद साद, अब्दुल्ला आदम, अब्दुल रज़ाक, उमर अहमद, अहमद सईद, यासिर उमेर, अब्दुल रहमान ऐं अकबर शामिल आहिनि, जंहिंजी रिपोर्ट पॉज़िटिव अचण खां पोइ उन्हनि खे PMU अस्पताल नवाब शाह जे आइसोलेशन रूम्स में रखियो वियो आहे। ॿिए तरफ़ नवाब शाह जे लेबर कॉलोनीअ में क़ाइमु थियल करंतीना सेंटर में दौड़ जे अज़ीज़िया हुसैनिया जे मदरसे में अटकल 317 तबलीगी जमात जे माण्हुनि खे रखियो वियो आहे ऐं जिन बि माण्हुनि जी कोरोना जी रिपोर्ट पॉज़िटिव आहे उहे सभु तबलीगी जमात सां वाॻिया पियल आहिनि। उहो ॿुधायो पियो वञे त उन्हनि खे खाद खुराक जो वॾो मसइलो दरपेश अची रहियो आहे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।